वेलकम इकरानी मुझे टेलीलाइन ते ज्वाइन किया लाल माली साहब MNA आहिनि PTI जा एक्टिव आहिनि हमेशह तव्हां ॾिसंदा आहियो लाल साहब तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। थैंक यू भाउ। तव्हांखे पाण ख़बर आहे त तव्हां ज़रूरु हिकिड़ो प्रेशर विझण जी कोशिशि कई त वक़्त खां पहिरियां इलेक्शन थिए, पर कुझु अहिड़ा वाक़ियात बि थिया, कुझु अहिड़ियूं शयूं बि थियूं, तव्हांजो लॉन्ग मार्च उनजो असरु कोन थियो, माण्हू न निकिरी आया, काफ़ी गिरफ़्तारियूं थी, टीयर गैस थिया, काफ़ी शयूं आहिनि। तव्हांखे छा थो लॻे हाणे वक़्त खां पहिरियां इलेक्शन थींदे मुश्किल थो नज़र अचे? 2022 में त थींदे नज़र नथो अचे लाल साहब। यार तव्हां जेका ॻाल्हि कई आहे लॉन्ग मार्च जे हवाले सां जेको असां 5 मई ते कयो हुयो, इन खां पहिरीं तव्हांखे थोरो नज़र दौड़ाइणी पवंदी। जॾहिं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत हुई त PDM, JUI, नून लीग ऐं बिलावल भुट्टो साहिबु सिंध मां जेको आहे उहो किराए ते माण्हू खणी अची इस्लामाबाद लथो। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत उन्हनि खे फैसिलिटेट कयो ऐं कंहिंखे इनकार या मना न कई त तव्हां लॉन्ग मार्च न करियो या इस्लामाबाद में तव्हां न अचो। जॾहिं त उनजे बिल्कुलु बरअक्स तव्हां ॾिठो त कोई हज़ारे आंसू गैस जा शेल हलाया विया, असांजे माण्हुनि ते गोलियूं हलायूं वियूं। न रुगो इहो तव्हां KPK या KPK में ईंदड़ काफ़िला, पर पंजाब में तव्हां ॾिठो त सिंध में तव्हां ॾिठो कराची में सिधियूं गोलियूं हलायूं वियूं, उमरकोट में पुलिस तशदुद कयो, माण्हुनि खे गिरफ़्तार कयो आहे। ATC जा ई जमहूरी क़ुवतूं सियासी कारकुननि ते दहशतगर्दी जा हुननि केस ठाहिया आहिनि। हाणे तव्हांजो जेको सवाल त तव्हांखे हीअ हुकूमत हलंदे नज़र अचे पई, त मूंखे अॼु बि इहा हुकूमत हलंदे नज़र नथी अचे। छाकाणि जो हीअ हुकूमत जेका आहे मौजूदा हू हिकिड़ी ग़ुलामी जी ज़ंजीरनि में जकड़ियल आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सुप्रीम कोर्ट खां रुजू कयो आहे त असांखे असांजे आइन मूजिबि हक़ ॾिनो वञे। असां चाहियूं था त असीं पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड करायूं, पर मौजूदा हुकूमत फाशिस्ट हुकूमत जे तरीक़े सां ताक़त जो इस्तेमालु करे रही आहे, उनखे रोकियो वञे। असीं पुरअमन शहरी आहियूं ऐं असां वरी बि ईंदासीं ऐं हीअ हुकूमत स्टेबलाइज़ थी नथी सघे, छाकाणि जो तव्हांखे ख़बर हूंदी असांजी जेका हुकूमत हुई उन्हनि रूस खां सौदा कया पिया तेल जा, ताकी पाकिस्तान में पेट्रोल ऐं डीज़ल सस्तो आणे सघिजे ऐं आवाम खे रिलीफ ॾेई सघिजे। पर हिन मौजूदा हुकूमत जो ज़मीन आहे, छाकाणि त इहो हिकिड़ी कैंप में जेका आहे हिकिड़े सुपर पावर जी कैंप में वेही रही आहे ऐं हींअर उन्हनि 30 रुपया जेको आहे तेल जो अघु वधायो आहे। उन सां हर शइ 20% महांगाई थी आहे। अॼु जो जेकॾहिं तव्हां अख़बारूं खणी ॾिसंदव त महांगाई जी जेको इन्फ्लेशन जेको परसेंटेज आहे उहो 14% ते पहुची चुकी आहे। ऐं त ॿिए तरफ़ तव्हां इलेक्ट्रिसिटी जा रेट थी वधाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। इनखे आवाम कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदो ऐं हुनजी हिकिड़ी मेन वजह इहो आहे त आवाम हाणे हिन ॻाल्हि खे सम्झी चुकी आहे त इमरान ख़ान जेको ॻाल्हि कई उन साइफ़र जी, जंहिं तहत हिननि इहो हुकूमत आंदी वई आहे हिकिड़ी बैरूनी साज़िश तहत, न सिर्फ़ु असां ॻाल्हि कई पर असां मुतालबो कंदा रहिया आहियूं, सुप्रीम कोर्ट खां मुतालबो कंदा रहिया आहियूं। इमरान ख़ान उहे ख़त लिखिया, उन खां पोइ तव्हां ॾिठो त प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान सुप्रीम कोर्ट खे लेटर लिखियो आहे त जेको इहो साइफ़र हुयो जंहिंजे तहत इहो पाकिस्तान खे धमकी ॾिनी वई हुई त इमरान ख़ान जी हुकूमत खे हटायो वञे, ॿी सूरत में ख़राब नतीजा निकिरंदा। उनजी इन्वेस्टिगेशन जो असीं बार बार मुतालबो करे रहिया आहियूं, पर उहा इन्वेस्टिगेशन बि कोन थी थिए। पर हर सूरत में असांजो मुतालबो आहे त हिन मुल्क में हिकिड़ा फ्रेश इलेक्शन्स कराया वञनि ऐं फ्रेश मैंडेट वठी जेको बि वठी अचे उहो अची हुकूमत करे ऐं आवाम जा मसइला हल करे। ॿी सूरत में कंहिं स्टेबिलिटी अचण जो को बि इम्कान कान्हे। ऐं तव्हां वधीक ॾिसो हीअ हुकूमत हिकिड़े तरफ़ महांगाई करे रही आहे, ॿिए तरफ़ 17 ऑफिशियल दौरा थी चुका आहिनि। 6 दौरा त प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान करे चुको आहे। हिन जा वज़ीर चवनि पिया त असां लाइ खाइण लाइ असां वटि ज़हर कोन्हे, पर साॻी तरह तव्हां अॼु अख़बारूं खणी ॾिसो त हिकु पेज जा जेके इश्तिहार छपिया पिया आहिनि जंहिंमें शहबाज़ शरीफ़ जो फोटो सभु छपियो पियो आहे। त हिननि बेसिकली चाहियो पिया त असीं कंहिं तरीक़े खां इक़्तिदार में अचूं ऐं NRO वठूं, जेको हुननि नेब में तरमीमूं करे हिकिड़ो NRO वठण जी कोशिशि कई आहे, तंहिंखे बि असीं पिणु इंशाल्लाह चैलेंज कंदासीं ऐं असीं हिन ॻाल्हि खे हर सूरत में यकीनी बणाईंदासीं त पाकिस्तान में जमहूरियत जेको आहे उहो रूट्स वठे ऐं उन में बि जमहूरी हुकूमत क़ाइमु थिए। सर त ॾिसो न, तव्हां पाण MNA बि आहियो, शयुनि खे सम्झो बि अथा। पहिरीं ॻाल्हि त बिलावल साहब ज़रूरु लॉन्ग मार्च कई, पर उन इंतिज़ामिया खां इजाज़त वरिती। उन लॉन्ग मार्च खां पहिरियां ईअं नथो त खूनी मार्च हूंदी, उन लॉन्ग मार्च खां ईअं कोन अचो त असांजे माण्हुनि खे पिस्टल आहिनि। उन खां पहिरियां मरियम नवाज़ बि इजाज़त वरिती, जलसो कयो, उन ई जॻह खां वापसि हलिया वियो।
तव्हां इनखे पहिरियां खूनी मार चई चुका हो। हाणे इमरान ख़ान चए थो असांजे माण्हुनि खे हथियार बि हुआ 2। हाणे CM ख़ैबर पख्तूनख्वा चयो त मां फोर्स वठी बि अची सघां थो। ॿी लॉन्ग मार्च थी त हाणे तव्हां त टकराव वारी सूरत हाल सुप्रीम कोर्ट जी अॼु ई तव्हांजे हवाले सां जेको हिकिड़ो तहरीरी फ़ैसिलो आयो आहे उन में हिकिड़े जस्टिस यहिया ख़ान आफ़रीदी चयो आहे त इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु तौहीन अदालत जी कार्रवाई थियनि। इख़्तिलाफ़ी नोट उन लिखियो आहे, छा चवंदव? ॾिसो, इहो इमरान ख़ान जी हिन मुल्क सां सचाई आहे। मौजूदा हुकूमत त चाहियो पिए त मुल्क में अनारकी फैलिजे, मुल्क में माण्हू मरनि ब्लड शेड ते, ऐं उन लाइ हुननि पंहिंजो पूरो ताक़त जो भरपूर इस्तेमालु कयो। इस्लामाबाद में जेके बि धरना अचनि था या आम माण्हू बि अचे थो, आम तौर ते माण्हू वटि वेपन हुजे थो, इहो उन लाइ रेफरेंस हुयो, को इहो प्लेन्ड क़िस्म जो को हथियार जंहिंजी ॻाल्हि न हुई। ऐं जहिड़े क़िस्म जो माहौल उन्हनि पैदा कयो हो, इहो इमरान ख़ान उनखे सेंस कयो त इन ब्लड शेड थी सघे थो, इन करे उन एब्रप्टली इहो धरणो ख़तमु करण जो ऐलान कयो। बाक़ी जेको तव्हां चओ था जी बिलावल भुट्टो आयो त असां हुनखे बिल्कुलु डी चौक ते जिना एवेन्यू ते जॻह ॾिनी जिते अची हुन जलसो कयो ऐं पंहिंजी तकरीर करण खां पोइ हलियो वियो। असां बि उते ई अची जिना चौक ते जिना एवेन्यू ते इमरान ख़ान अची सुबुह जो 8 वॻे तकरीर कई आहे। असां त डी चौक ते कोन विया हुआसीं, असां त उते इहो कयो, पर उन खां पहिरीं माण्हू डी चौक पहुची चुका हुया। असीं सुप्रीम कोर्ट में हाणे विया आहियूं, जेके गाइडलाइंस ईंदियूं असीं उन तहत इंशाअल्लाह पंहिंजो लॉन्ग मार्च कंदासीं ऐं हुनजो जल्द ऐलान थींदो। ठीकु आहे। लालवानी साहिबु, तव्हांखे पाण ख़बर आहे त इलेक्शन कमीशन ते तव्हांजो एतिराज़ आहे। आइनी इदारो आहे, आइनी सरबराह आहे उनजो, उनजे लाइ तव्हांखे पाण छा छा चवणो पियो तव्हांखे पाण ख़बर आहे। हाणे जल्दी इलेक्शन उहे कराए कोन था सघनि, कुझु रुकावटूं आहिनि, कुझु कानून साज़ियूं आहिनि। असांजे मुल्क जे अंदरि हिकिड़ी तारीख़ आहे 70 खां पोइ जेके बि इलेक्शन लाल साहिबु थियूं आहिनि उन्हनि सभिनी ते आङुरियूं थियूं आहिनि त हे धांधली ज़दा इलेक्शन आहे। छा चवंदो इन ते? ॾिसो, पहिरीं त हिकिड़ो सभिनी सियासी जमहूरी पार्टियुनि खे ऐं माण्हुनि खे इन ॻाल्हि जो एतिराफ़ करणु घुरिजे त 1973 जो आइन ठहियो ऐं उन आइन तहत ही इलेक्शन कमीशन वजूद में आई। ही इलेक्शन कमीशन जेको मौजूदा इलेक्शन कमीशन आहे, जंहिंखे कॉन्स्टिट्यूशनल तमामु घणा इख्तियारात पावर्स आहिनि, पर अॼु ॾींहुं ताईं हिकिड़ी बि अहिड़ी इलेक्शन न कराए सघियो आहे जेको कंट्रोवर्शियल न थी हुजे। तव्हां हिकिड़ी जनरल इलेक्शन खे त छॾो, जेकॾहिं मूं लास्ट इलेक्शन जेको ॾिठी पए जेको कराची में थी, जेका असांजे फैसल वाडा वारी सीट ते, ऐं जंहिंमें मंतोखेल साहिबु खटी आयो ऐं मिफ्ता इस्माइल हाराए वियो, उहो हिकिड़ी बि जेको कॉन्स्टिट्यूंसी आहे उन ते बि इलेक्शन ठीकु तरह न कराए सघियो। उते बि धांधली जा इल्ज़ामात लॻा ऐं उते बि थिया। हाणे तव्हां ॾिसो, इहो इलेक्शन कमीशन अॼु जी तारीख़ में जेके ख़बरूं अचनि थियूं पियूं, सोशल मीडिया भरियो पियो आहे त वोटर लिस्टूं हुननि आवेज़ा कयूं आहिनि पंहिंजो डिस्प्ले सेंटर्स ते। उन में तव्हां पंहिंजो वोट ज़रूरु चेक कजो। जेके माण्हुनि जा वोट हुआ हिकिड़ी पोलिंग स्टेशन ते, उहो बिना इतला जे ॿिए पोलिंग स्टेशन ते मोकिलिया विया आहिनि। ऐं उन खां पोइ ॾिसो तव्हां जेको पंजाब में जेको मामिलो थियो, आर्टिकल 224 तहत हिननि खे फौरी तौर ते जेके नाइल थी आहे उनजी जाइ ते जेका आहे रिज़र्व सीटुनि ते 5 नोटिफिकेशन जारी करणा हुआ, उहे नोटिफिकेशन जारी करण खां इनकारी आहे। पर उनजे बावजूदि बि अॼु जेका पहिरीं हुननि स्टेटमेंट ॾिनी त असीं इलेक्शन कराइण लाइ तयारु न आहियूं, अॼु हुननि चीफ इलेक्शन कमिश्नर इहा बयानु ॾिनो आहे त इलेक्शन कमीशन हर वक़्तु जेको आहे इलेक्शन कराइण लाइ तयारु आहे। त असांजा ख़दशात जेको इलेक्शन कमीशन जे ख़िलाफ़ आहिनि उहे जेके बेस्ड आहिनि, उहो ग्राउंड रियलिटी ते आहिनि। असां जेको हवाई ॻाल्हियूं नथा करियूं ऐं उहो इलेक्शन कमीशन हाणे जेको तयारु आहे ऐं मौजूदा हुकूमत बि आहे। तव्हां ॾिसो, हिननि ईंदे ई चयो त असीं पहिरीं 2 रिफॉर्म कंदासीं, नैब में रिफॉर्म कंदासीं ऐं इलेक्टोरल रिफॉर्म्स कंदासीं, उन खां पोइ इलेक्शन जो ऐलान कंदासीं। त हू त ॿई करे चुका आहिनि। ही रिफॉर्म्स जे नाले बेसिकली डिफॉर्म्स कयूं आहिनि। नैब कानून खे जेको हिननि NRO चाहियो पिए इमरान ख़ान खां वठणु, इमरान ख़ान जे हूंदे ई न वठी सघिया। हाणे जेको हुननि तरमीमूं कयूं आहिनि उन तहत नैब पूरो डिसफंक्शनल थी वेंदो। इवन हाणे कल्ह हिननि वफ़ाक़ी हुकूमत जा रूल्स चेंज कया आहिनि, जंहिंजे मुताबिक़ अगरि को जेके असां रूल्स आंदा हुआ त कोई ऑफिसर करप्ट आहे साबित थिए थो त उनखे नौकरी करण जो हक़ न हूंदो। हिननि उन रूल्स खे बि ख़तमु करे छॾियो आहे त जेकॾहिं के ऑफिसर ते करप्शन साबित थी थिए त हू प्ली बार्गेन करे वरी नौकरी ज्वाइन करे सघे थो। त हिननि जो जेको पैटर्न ई आहे उहो करप्शन बेस्ड आहे। वरी महिरबानी मोहतरम जनाब लाल माली साहब, PTI जा MN उनजो मौक़िफ़ अची नाज़रीन सां गॾु इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।